सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब पहिरियों सबक ॿियो हिसो ॿियो जानवरनि ऐं ॿूटनि जा जीव घरड़ा प्लांट एंड एनिमल सेल्स। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल जे साइंस जी क्लास में भलीका। मां आहियां नाना आबिद। हीउ जीव घरड़े जे बारे में सबक जो ॿियो हिसो आहे। पहिरें हिसे में असां जीव घरड़े जे बारे में बुनियादी मालूमात हासिल कई। हाणे अचो त असां जीव घरड़े जे बारे में कुझु वधीक मालूमात हासिल कयूं। असां ॿिए सबक जे पहिरें हिसे में ॾिठो त सेल या जीव घरड़ो सभिनी जानदार शयुनि जो बुनियादी हिकु हूंदो आहे। जानवर ऐं ॿूटे जा जीव घरड़ा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। जीअं बसर जो असां जीव घरड़ो ॾिठो त मुस्ततील पकी शिकिल वारा हूंदा आहिनि। चौधारी ॿ भितियूं हूंदियूं अथनि, विच में दाणो हूंदा अथनि ऐं हिक ॿिए सां ॻंढियल भितियूं हूंदियूं अथनि। गल जे अंदरां वारो यानी इंसान जो या जानवर जो जीव घरड़ो गोल ऐं बेतरतीब शिकिल जो हूंदो आहे। चौधारी हिकिड़ी हल्की हल्की भित हूंदी अथसि, विच में हिकिड़ो दाणो हूंदो अथसि ऐं ॿियो कुझु बि भरियल हूंदो अथसि ऐं भितियूं हिक ॿिए सां ॻंढियल न हूंदियूं आहिनि पर अलॻि अलॻि हूंदियूं आहिनि। अचो त हाणे असां इन्हनि जीव घरड़नि खे थोरो वधीक तफ़सील सां ॾिसूं। ही जानवर जे जीव घरड़े जी तस्वीर ठहियल आहे। हिन में जेको अंदर हिसो आहे उन खे न्यूक्लियस चइबो आहे। इन जे चौधारी परदो हिकिड़ो हूंदो आहे, उन खे घरड़े जो परदो या सेल मेम्ब्रेन चइबो आहे। सॼो जीव घरड़ो भरियल हूंदो आहे हिकिड़े माए सां, हिकिड़े लिक्विड सां, जंहिंखे साइटोप्लाज़्म चइबो आहे। जीव घरड़े में कुझु ख़ाली जायूं हूंदियूं आहिनि जंहिंखे वैक्यूल चइबो आहे या खाल चइबो आहे सिंधीअ में। उन खां अलावा काफ़ी शयूं हुन में हूंदियूं आहिनि जंहिंमें ख़ासि शइ आहे माइटोकॉन्ड्रिया। हाणे असां पढ़ियो न्यूक्लियस या मर्कज़, घरड़े जो परदो, साइटोप्लाज़्म जंहिंमें हर शइ ॿुधल हूंदी आहे, खाल ऐं माइटोकॉन्ड्रिया। घरड़े जो परदो या सेल मेम्ब्रेन इहो तह हूंदो आहे जेको घरड़े जी चौधारी हूंदो आहे, संदड़ो हूंदो आहे, नीम सुराखदार हूंदो आहे। इन मां के शयूं अंदरि लंघी सघनि थियूं पर के शयूं इन मां लंघी नथियूं सघनि। साइटोप्लाज़्म जेली जहिड़ो हूंदो आहे, समूरो घरड़ो हिन सां भरियल हूंदो आहे। घरड़े जा सभु जुज़ा सभु हिसा इन में ॿुधल हूंदा आहिनि। साइटोप्लाज़्म में केतिराई कीमियाई मादा हूंदा आहिनि ऐं हिन में अनेक कीमियाई अमल थींदा रहंदा आहिनि। खाल या वैक्यूल ही ख़ाली जायूं हूंदियूं आहिनि। हिननि में हवा, पाणियाठ या खुराक जा ज़रा मौजूदु हूंदा आहिनि। तमामु नंढड़ा हूंदा आहिनि ऐं तमामु घणा हूंदा आहिनि। ही साइटोप्लाज़्म में ॿुधल हूंदा आहिनि। माइटोकॉन्ड्रिया ही घरड़े जे तवानाई ठाहिण जा कारखाना हूंदा आहिनि। ही खाधे मां निशास्तो हासिल कंदा आहिनि ऐं साह मां ऑक्सीजन वठंदा आहिनि। उन्हनि ॿिन्ही खे मिलाए तवानाई पैदा कंदा आहिनि ऐं अहिड़ी तरह ग़िज़ा खे ताक़त में या तवानाई में तब्दील कंदा आहिनि। ही गर्मी में पैदा कंदा आहिनि। हीअ हुनजी तक़रीबन शिकिल हूंदी आहे। साह मां ऑक्सीजन वेंदी आहे, खाधे मां कार्बोहाइड्रेट वेंदा आहिनि ऐं ॿई मिली हिन में अंदरि जेको आहे कीमियाई अमल थींदो आहे उन मां ATP ठहंदो आहे, एडेनोसिन ट्राइफॉस्फेट, जेको तवानाई हूंदो आहे घरड़े लाइ या इंसानी जिस्म लाइ। मर्कज़ या न्यूक्लियस ही घरड़े जो कमदार हूंदो आहे। जीअं ॿनियुनि ते कमदार सभु शइ खे पंहिंजे कंट्रोल में रखंदो आहे, अहिड़ी तरह मर्कज़ बि सभिनी कीमियाई अमलनि खे पंहिंजे इख़्तियार में या कंट्रोल में रखंदो आहे। क्रोमोसोम्स ही धागनि जहिड़ा नंढा हूंदा आहिनि। असल में इहे ई हूंदा आहिनि जेके सॼे घरड़े खे पंहिंजे इख़्तियार ऐं ज़ाब्ते में रखंदा आहिनि। इहे क्रोमोसोम्स हिन में मर्कज़ में या न्यूक्लियस में अंदरि हूंदा आहिनि, मर्कज़ जो हिसो हूंदा आहिनि। क्रोमोसोम्स हिक पीढ़ीअ खां ॿिए पीढ़ीअ में मुंतक़िल थींदा आहिनि, यानी माउ ऐं पीउ जा क्रोमोसोम्स उन जे ॿारनि में ज़रूरु हूंदा।
हिन में ॿिया घरड़ा ठाहिण लाइ कीमियाई हिदायतूं ऐं इशारा हूंदा आहिनि। DNA डीऑक्सी रिबोन्यूक्लिक एसिड। अॼुकल्ह तव्हां DNA जे बारे में तमामु घणो ॿुधो हूंदो, पढ़ियो हूंदो, हुनजे करे इहो सम्झणु ज़रूरी आहे त DNA छा आहे। क्रोमोसोम्स DNA जा ई ठहियल हूंदा आहिनि। हर जानदार जो DNA ॿियनि खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। हिन में पोईं पीढ़ीअ जे माउ ऐं पीउ जा निशान मुंतक़िल थींदा आहिनि। हिन जा घणा हिसा हूंदा आहिनि जिन खे जीन्स चवंदा आहिनि। हीअ ज़ंजीर वांगुरु हिकिड़ो तेज़ाब हूंदो आहे। हीअ ज़ंजीरी तेज़ाब आहे। हिन में 2 स्ट्रैंड्स हूंदियूं आहिनि। हिकु क्रोमोसोम में DNA हूंदो आहे। हाणे अचो त ॿूटे जे आम जीव घरड़े जो जाइज़ो वठूं ऐं उनजे कुझु ख़ासि हिसनि खे ॾिसूं। ॿूटे जे जीव घरड़े जी चौधारी हिकिड़ी सेल वॉल या पकी भित या हिफ़ाज़ती परदो हूंदो आहे। उन जे अंदरि सेल मेम्ब्रेन हूंदो आहे जेको अंदरियों परदो हूंदो आहे। ॿूटे जो जीव घरड़ो बि साइटोप्लाज़्म सां भरियल हूंदो आहे ऐं इन में अंदरि सेंटर हूंदो आहे यानी मर्कज़ हूंदो आहे या न्यूक्लियस हूंदो आहे जेको सॼे जीव घरड़े जी एक्टिविटी खे या अमल खे कंट्रोल कंदो आहे। ॿूटे जे जीव घरड़े में बि ख़ाली जाइ हूंदी आहे जंहिंखे वॾो ख़ाल या लार्ज सेंट्रल वैक्यूल चइबो आहे। इन खां अलावा ॿूटे जे जीव घरड़े में हिकिड़ी ख़ासि शइ हूंदी आहे साओ मादो जंहिंखे क्लोरोप्लास्ट चइबो आहे। क्लोरोप्लास्ट तमामु नंढड़ियूं सन्हड़ियूं टिकलियूं हूंदियूं आहिनि। उहे साए रंग जे मादे सां भरियल हूंदियूं आहिनि। इन साए रंग जे मादे खे असां क्लोरोफिल चवंदा आहियूं। क्लोरोफिल सिज जी रोशनीअ खे जज़्ब करे वठंदो आहे ऐं ॿूटे खे पंहिंजी खुराक ठाहिण लाइ रोशनी खपंदी आहे। इन अमल खे जंहिंमें ॿूटो सिज जी रोशनीअ खे जज़्ब करे खुराक ठाहींदो आहे उनखे रोशनाई जी तरकीब जो अमल चइबो आहे या फोटोसिंथेसिस चइबो आहे। वॾो खाल या सेंट्रल वैक्यूल ॿूटे जे जीव घरड़े में वॾो हिसो वाराए थो। समूरो नीम पाणियाठ वारे मादे सां भरियल हूंदो आहे ऐं उन मादे खे रस या सेप चइबो आहे। सेल सेप या नीम पाणियाठी रस हिन में पाणी ऐं ॿियूं ॻरियल शयूं जीअं लूणु खंडु भाण जा हिसा मौजूदु हूंदा आहिनि ऐं इहो ॿूटे लाइ पाणी हासिल कंदो आहे ऐं ॿूटे खे मज़बूत बणाइण में मदद कंदो आहे। ॿाहिरियों परदो या सेल वॉल घरड़े जी चौधारी हूंदो आहे। संदड़नि सुराखनि वारो हूंदो आहे। गहरो या थुल्हो त हूंदो आहे। सभिनी शयुनि खे पाण मां गुज़ारे सघंदो आहे। सख़्त मादे जो ठहियल हूंदो आहे। घरड़े खे सहारो ॾींदो आहे ऐं घरड़े जी मुस्तक़िल शिकिल बनाईंदो आहे। जीव घरड़े जे बारे में सबक़ जे ॿिए हिसे जी पुॼाणी थी। नाना आबिद खे ॾियो इजाज़त ऐं इंतज़ारु करियो 3 हिसे जो जंहिंमें असां जीव घरड़े जे बारे में वधीक मालूमात हासिल कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।